रोमीअ जी औताक कालम जाजुक जूनागढ़ में मोहब्बत जी मीरास बि मोहब्बत हूंदी। जीअं माइट दुनियावी मिल्कियत ऐं खज़ाना पंहिंजे औलाद ऐं पोयरनि लाइ मीरास छॾे वेंदा आहिनि, ईअं मोहब्बत वारा मोहब्बतूं ॾींदे ॾींदे मोहब्बतूं छॾे वेंदा आहिनि। किरदार जी सूरत में, किताबनि ऐं दर्सनि जी सूरत में, मिठनि ॿोलनि ऐं अक़वालनि जी सूरत में। तॾहिं दुनिया वारा उन्हनि खे पंहिंजो रहबर ऐं अॻवान तस्लीम कनि था। दिलि वटां जूनागढ़ हिकु ॿेटनुमा जॻहि आहे जेका ख़ूबसूरती में कमाल रखे थी। बकौल कामिल इंसान दिल खे बि जूनागढ़ ठाहिण लाइ उन मीरास जी तलाश में वञी रूमी जी औताक में निकिरजे थो, जिते दरवेश हिकदम शार पढ़े थो। नीम जान बस्तांद वसद जान दहद आंच दर व हिम्मत नियायद आ दहद। मीरासी मोहब्बत वारा अध हयाती जे एवज़ अड़ियूं 100 हयातियूं वारे नेमत हासिल करण सेखारीनि था, जंहिंजा ख्वाब ऐं ख़्याल ही फ़ानी इंसान लही बि नथो सघे। बमी सजाद रंगीन कुन गर्त पीरी मुगान गुवेद के सालिक बेखबर नबूत ज़ारा वरसम मंज़ला। उहे मीरास वारा पंहिंजी दिल जे मुसलहन खां वठी ज़ाहिरी मुसला तरोतर शराब शौक़ करियो पिया हलनि। जेकॾहिं उन्हनि हज़रातनि जे आस्थाने ते अचण थिए त असुल ख़ामोशीअ सां जाम मोहब्बत पी वठ ऐं आजिज़ी हीणाई सिखी वठ। सभु तकबुर गुरूर हसद ॿाहिरि कढी हिकु इंसान नुमा मख़लूक ख़ुदा थी त ॾिस छा छा नज़र अचण शुरू थो थिए, न त बुत थी पंहिंजो पाण जी अनायत खे पूॼे पियो ऐं पंहिंजी तारीफ़ ते ख़ुशि पियो थिए ऐं ॿिए जी गिला गीबत ते चप टेड़े पियो, पर पंहिंजे अंदर शैतानियत खे ॾिसे बि नथो। तुंहिंजे अंदर में जिते पहाड़ नफ़रत जा आला पिया छॾीनि, उते हिकु वादी ही मीरासी मोहब्बत जी बि जोड़णु चाहिनि था। उन वादीअ में हिकु गार लिकियल बि आहे, उन में हिकु लाज़वाल मोती जा दाणा छॾियल आहिनि। तूं बेख़बर थियो वेठो आहीं गफ़लत में, बसि उन मोतियुनि खे ॿाहिरि कढ, उन जी तलाश शुरू कर। उहा लिकियल गार दिल अथई, उन जी सफ़ाई करण सिख, तॾहिं जूनागढ़ जे जाजुक मिलंदई। बस दरवेश जी गुफ्तगू दिल में रखण जी कोशिश कईसूं। सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी।